अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आऊं हैं सायरा सुमरो एडा बुलेटिन में सब खबर एक नजर हेडलाइन ते। खारन में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई सत्ता दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी जरिए मूजिब सिक्योरिटी फोर्सेस पर ऑपरेशन रिद्दतुल फितना 3 तहत दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई जारी आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दन के कब्जे पर जदीद हथियार, बारूदी मवाद, एक मोटरसाइकिल ऐं 2 गाड़ियूं हथ कयूं वयूं। सिक्योरिटी फोर्सेस ख़ारजियुनि के ठिकाने के मुकम्मल तौर तबाह करे छॾियो। सदर ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां सिक्योरिटी फोर्सेस के खिराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त कार्रवाइयूं क़ौमी सलामती के तहफ़ुज़ लाइ ज़रूरी आहिनि। MKM पंहिंजे उहिदे ते क़ाइम मुल्क में नवां इंतज़ामी यूनिट ठाहिण जो मुतालबो। MKM चेयरमैन ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, मुस्तफ़ा कमाल ऐं फारूक सत्तार चयो आहे त आबादी की मुनासिबत सां सूबा ठहण घुरिजनि। सिंध में नवनि सूबनि जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। सूबे जो आवाज़ बुलंद कंदड़नि सां गॾायूं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MKM अॻवाननि चयो आहे त पीपल्स पार्टी जे बहानी ही आइन ठाहियो हो। जेकॾहिं नवनि सूबनि जी ॻाल्हि करणु गद्दारी आहे त उनखे आइन मां छो न कढियो। मुल्क के बचाइण जो वाहिद रस्तो इंतज़ामी यूनिट ठाहिण आहे। मोहसिन नक़वी ऐं DGI ISPR जे बयान जी ताईद कयूं था। जागीरान सिंध विरहाइण जो ग़लत तासिर ॾिनो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी अवाम के गुमराह करण जी नाकाम कोशिश पियो करे। आइन में नवां सूबा ठाहिण जो तरीक़ेकार लिखियल आहे। नफ़रत सां मुल्क विरहाइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। पंहिंजे बयान में सादिया जावेद चयो आहे त सूबो कार्ड हिननि जे सियासी ॾेवालपणे मां निकिरण जी आख़िरी कोशिश आहे। PPMA कादिर मंदू ख़ैर चयो आहे त MKM सिंध में रत ऐं बाहि जी रांदि खेॾी। सिंध विरहाइण जे नाले ते आइन मथां राताओ हणण जी इजाज़त न ॾींदासीं। पीपल्स पार्टी सेनेटर पलूशा खान चयो त मैच फिक्स करे खटण वारा मैंडेट जो दर्स न ॾियनि। कश्मीर में ॿीहर वोटिंग कराए धांधली कई वई। असां सबूतनि सां गॾु शिकायतूं जमा करायूं। नवाज़ लीग जा कामयाब थियल नुमाइंदा पंहिंजे तकनि में ई नथा वञी सघनि। पंहिंजे बयान में पलूशा खान चयो आहे त लाहौर मां ॿाहिरि निकिरंदा त अव्हां खे ज़मीनी हक़ीक़तुनि जो अंदाज़ो थींदो। पंजाब जा माण्हू CCD जे तरफ़ ख़ौफ़ सबब ॾिनल आहिनि। कश्मीर के CCD हवाले थियण न ॾींदासीं। बलोचिस्तान की औरत सियासी अॻवाननि चयो त बलोचिस्तान में दहशतगर्द आम शहरुनि औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। मासूम औरतुनि खे शहीद कयो पियो वञे। नौशकी में दहशतगर्दनि घर में गिड़ी माउ ऐं धीउ खे क़तल करे छॾियो। उन्हनि जो कहिड़ो ॾोह हो, उहा कहिड़ी गैरत आहे। औरतुनि मथां हमलो कंदड़नि जे ख़िलाफ़ बीहणो पवंदो। वज़ीर आला जी सलाहकार मीना मजीद बलोच, डिप्टी स्पीकर गज़ाला गोला ऐं सूबाई वज़ीर राहीला हमीद दुरानी कोटिया में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियणो पवंदो। औरत पार्लियामेंटनि ख़ामोश न वेहंदियूं। सूबे में फितनतुल हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। इन दुश्मन खे शिकस्त ॾींदासीं। रूस के गादी वाले शहर मॉस्को में यूक्रेन जो वॾो हमलो। सॼी रात मॉस्को मथां बमबारी, 600 ड्रोन फायर किया विया। रूसी अख़्तियारनि जो चवणु आहे त यूक्रेन जा 201 ड्रोन किराए तबाह करे छॾिया। रूसी फ़ौज जा बि यूक्रेन मथां बैलिस्टिक मिसाइल ऐं ड्रोन हमला। यूक्रेनी अख़्तियारनि मूजिब रूस जे हमलनि में हिकु औरत मारिजी वई आहे ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। चीन मथां अमरीकी टैरिफ खां बचण लाइ आलमी नेटवर्क इस्तेमाल करे वॾी वापारी धोखे जो इल्ज़ाम। व्हाइट हाउस 25 सिफ़रनि ते ॿधल रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में भारत, कैनेडा, यूरोपीय यूनियन, तुर्किया ऐं जापान, इसराइल समेत 40 मुल्कनि ज़रिए चीनी सामान अमरीका आंदो वञे थो त जीअं अमरीकी टैरिफ खां बची सघिजे। डोनाल्ड ट्रंप पारां शेयर कयल रिपोर्ट में पाकिस्तान जो नालो शामिल नाहे। रिपोर्ट में अमरीका खे सालियानो $26 अरब ताईं नुक़सान थियण जी दावा। चीन अमरीका जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। चीनी पढ़ी वज़ारत चयो आहे त टैरिफ ऐं वापारी जंगियूं फतह पैदा न कंदियूं आहिनि। अॼु मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसात जी अॻकथी। इस्लामाबाद, पंजाब, KPK, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बिल्तिस्तान में वसकारे जो इम्कान। अख़्तियार मूजिब सिंधु दरिया में तरबेला, गलाबाग, चश्मा ऐं तोनसा ब्राच वटि नंढे दर्जे जी ॿोॾ आहे। बाक़ी दरियानि में सूरत हाल मामूल ते आई। गंबट ऐं सोबोदेरो जे सूबाई तक PS3 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। पीपल्स पार्टी जे बैरिस्टर असफंदियार खरल ऐं TLP जे मोहम्मद मूसा बोड़ो समेत 8 उम्मीदवार मैदान में लथल। वोटिंग जो टर्न आउट घटि, सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। PPMPA नईम खरल जे वफ़ात बैदि सीट ख़ाली थी हुई।
टंडवाले आर्मी पुरसरा नमूने गोली लगण कर मार्जीवल नारी जे कत्ल जो इंकशाफ शहर के एजना टाउन वाले इलाके में ॿ ॾींहं अॻु फरवा कायम खाने जो घर में गोली लगल लाश मिलियो हो। नारी जे वालिद ज़ुबैर कायम खाने ऐं भाउ अब्दुल्ला कायम खाने समेत चइनि जवाबदार मथां सरकार जी फरियाद ते केस दाख़िल। पुलिस नारी जे वालिद ऐं भाउ खे गिरफ़्तार करे वरितो। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा। पुलिस जो चवणु आहे त नारी खे वालिद ऐं भाउ कारे जे इल्ज़ाम हेठि तशदुद बैदि गोली हणी क़तल कयो। ॿिनि अज़ीज़नि ॾोह लिकाइण में संदनि मदद कई। वधीक जांच जारी आहे।